THN न्यूज़। गाड़ो तो भरजे चार पंज भरजियां ने 4-5 गाड़ा भरजी है अजा भरजे में तो काढ़े तो सामान घणी काढ़े तो सामान घणी ड्राइवर लाए सिद्दीक भजी चलते छो तो घणी तू सामान तो खबर ना है सरकारी सामान है वो हिकड़ो डिबो आदमी में लालूरंग जो यूटिलिटी स्टोर मिस्किन माण्हुनि लाइ बेलाभ बणियल। यूटिलिटी स्टोर ते आयल ईद पैकेज जो सामान शहर जे मिस्किन माण्हुनि बजाए इलाइक़े जे बाअसर सियासी भोतारनि ऐं दुकानदारनि खे विकिरो कयो पियो वञे। मिस्किन माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ सस्ते अघ वारो आयल सामान गॾह गाॾनि ज़रिए दुकानदारनि ऐं इलाइक़े जे सियासी माण्हुनि जी ओताकुनि ते पहुचाइण जी सोशल मीडिया ते वीडियो पिणु वायरल थी वई। अहिड़ी वीडियो जे वायरल थियण बाद शहर जे सियासी समाजी धुरनि ऐं शहरनि में ताव पखिड़िजी वियो। हुननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त लालूरंग यूटिलिटी स्टोर ते आयल सामान शहर जे मिस्किन माण्हुनि खे विकिरो करण बजाए दुकानदारनि ऐं बाअसर माण्हुनि खे विकिरो कंदड़ स्टोर इंचार्ज खे हटाए कंहिं पोरियत ऐं इंसान दोस्त माण्हूअ खे इंचार्ज मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।